कश्मीर के गांव यूसुफ सोलंगी में कैंप सरकारी प्राइमरी स्कूल गुज़श्ता 2 साल से बंद पड़ा है, जिसके बाद 100 से ज़ायद तलबा तालीम जैसे हक़ से महरूम हैं। उस मौके पर तलबा ने और गांव वालों ने वश टीवी न्यूज़ से बातचीत करते हुए कहा है कि यूसुफ जो ॻोठ आहे असांजो रहिस आहे। हिते असां कॾो की पुराणी बिल्डिंग आहे। हिते असांजी स्कूल आबाद हुई। हिते असांजा ॿारड़ा जेको आहे तलीम वठंदा हुआ। जेको आहे त हाणे असांजी स्कूल कुझु अरसे खां बंदि थी वई आहे। जेको आहे हे असांखे ॿी जात शिफ्ट कई अथनि। जेको आहे असां हाणे मुतालबो कयूं था DC खां ऐं जेको तलीम वारे वज़ीर खां सरदार शाह खे असां अपील कयूं था त हे असांखे जेको आहे त स्कूल पंहिंजो वापसि ॾिनो वञे ऐं असांजे जेको ॿारनि जो मुस्तक़बिल आहे उहो असांखे वापसि ॾिनो वञे। असां बि पंहिंजो जेको आहे त तलीम जो ॿारनि खे हिसो ॾियूं ऐं हिसो वठी ॾियूं। असां जेको आहे त इहो ई मुतालबो कयूं था त स्कूल जेको आहे असांखे वापसी ॾिनो वञे ऐं जेकी बि तलीम आहे असांजी इन स्कूल में वापसि थिए ऐं वापसि उस्ताद जेको आहे त असां अचनि। बाल थी गए साढ़े बाल 100 माने को बच्चे घणे वो साढ़े सारे बेपरवाह थे खड़े थे पढ़ाई कोनी। मेहरबानी करो तो सारी स्कूल बहाल करो। तो पहले दू उस्ताद दू स्कूल बंद थी गए, दू जा साल लेटर जा बंद है। मेरा नाम शबीर खान है। गाँव क्लास पढ़ता है पंजू टाइम कने स्कूल बंद है तो 2 साल को थी बंद है। क्या मुतालबा करे तो असा स्कूल वापस करे दूँ। गाँव के मकीनों ने सिंध हुकूमत महकमा तालीम के आला हुकाम और ज़िला इंतजाम से अपील की है कि मामले का नोटिस लेकर स्कूल को फाल बनाया जाए ताकि तलबा का कीमती तालीमी वक्त ज़ाया होने से बचा जा सके। कैमरामैन टीम शेरबाज गोदो के साथ वश टीवी न्यूज़ कश्मीर।